कराची में बखर गबोल ऐं अब्दुल्ला पालारी जे ॻोठाणनि पारां बुनियादी सहूलतूं न मिलण ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में शरीक ख़ान वज़ीर ख़ान, मोहम्मद कलीम पालारी, जावेद शेख, उमर गबोल ऐं ॿियनि ॻोठाणनि चयो त पाणी, रोड ऐं सिहत जहिड़ियूं बुनियादी सहूलतूं हर शहरी जो हक़ आहे जिन खां हू महरूम आहिनि। 1910 खां वठी अॼु ताईं असांजो न बिजली जो मसइलो हल थियो आहे, न पाणी जो मसइलो हल थियो आहे, न रोड जो सेवरेज असांजा गटर वहनि था। सरकारी स्कूल मंज़ूर आहिनि, उन्हनि में कोई निज़ाम न आहे। पाणी टैंकियूं ठहियल आहिनि, पाणी मंज़ूर आहे, पर जॾहिं का हुकूमत ईंदी आहे 8-10 ॾींहं पहिरियां कैंप लॻंदा आहिनि, असांखे दिलासो ॾिनो वेंदो आहे त तव्हांखे पाणी बि मिलंदो, तालीम बि मिलंदी, हर शइ मिलंदी। ऐं अॼु खां न जॾहिं का ॻोठु ठहियो आहे, असांजे ॻोठ मां पीपल्स पार्टी खे असां जा इलाही वोटर आहिनि, सदाईं पीपल्स पार्टी खटंदी आहे। असांखे इहो चयो वेंदो आहे त हिन साल हिन इलेक्शन खां पोइ तव्हांजा सभु मसइला हल थींदा, पर जॾहिं इलेक्शन थी ईंदी आहे खटे वेंदा आहिनि। असांजा 20,000 खां मथे वोट वेंदा आहिनि पीपल्स पार्टी खे, पर अॼु ताईं असांजो मसइलो हल न थियो आहे। असांजे हक़ में हाई कोर्ट बि फ़ैसिलो ॾिनो आहे, पर वाटर बोर्ड में हिकिड़ी माफ़िया वेठी आहे जेका MQM जी आहे, जेका अॼु ॾींहं ताईं असांखे सिंधी ॻोठ पुराणा आहिनि उन्हनि खे हक़ ॾियणु नथी चाहे। असां पंहिंजे CM खां ऐं जाम ख़ान शोरे खां इहो मुतालबो था कयूं त असांजे ॻोठ खे पंहिंजा हक़ ॾियारिया वञनि। 2013 में हाई कोर्ट फ़ैसिलो ॾिनो, 2012 जे अंदरि 13 में पाणी मंज़ूर थियल। मूंखे कागर ॾेखारिया मोहम्मद कमाल जो कि अब्दुल्ला पालारी ॻोठ बखर ॻोठ में पाणी ॾिनो, असांखे अॼु तक पाणी ॾिठो ई न आहे। पाणी एक गरीब मिसकिन माण्हू, न असां वटि न स्कूल जी फैसिलिटी असां वटि, न बिजली जी फैसिलिटी असां वटि, सेवरेज जी असां वटि न हुजण जे बराबरि आहे। सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त हू PP जा वोटर आहिनि, जंहिं करे नज़रअंदाज़ करण बदिरां सहूलतूं ॾेई मायूसी ख़तमु कई वञे। बखर गबोल ऐं अब्दुल्ला पालारी जे ॻोठ जे हिन रवासिन जो मुतालबो आहे त जल्द खां जल्द ॻोठनि में बुनियादी सहूलतूं जहिड़ो रोड ऐं पाणी ॾेई करे खेनि बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन अरसलान सां गॾु अब्दुल्ला सोलंकी, सिंध टीवी न्यूज़, कराची।